कीअं था ॾिसो ही जेको पहलगाम में दहशतगर्दी जो वाक़ियो पेश अचे थो, उन खां पोइ पाकिस्तान ॾांहुं आङुरियूं खॼनि थियूं ऐं हिकिड़े जंहिंखे खणी चइजनि त ओवर रिएक्शन भारत जे तरफ़ां जेको साम्हूं आयो आहे हींअर ताईं। ऐं राति तव्हां ॾिठो हूंदो सुदसमार वफ़ाक़ी वज़ीर देरि सां प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो चयो त ईंदड़ 24 खां 36 कलाक ॾाढा अहम आहिनि। सो उनखां पोइ ॾाढी हिकिड़ी सूरत हाल पैनिक वारी पैदा थी वई। हींअर बि इसाक डार साहब ऐं DGISPR प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे। सूरत हाल केॾांहुं वेंदे ॾिसो पिया बलोच साहब, जेका हींअर भारत ऐं पाकिस्तान जे विच में छिकताइण वारी सूरत हाल आहे? हिकिड़ी तशवीशनाक सूरत हाल आहे। इहो आहे उनजे 10 मिंट कमाल जी ॻाल्हि इहा आहे त 10 मिंटनि खे ख़बर बि पइजी वई त कयो आहे आयो आहे ऐं गो अहेड अ फ्यू सॼो हिकिड़ो मेन्यू जेको आहे हुनजो रिएक्शन जो सिर्फ़ु 4 माण्हू गॾिजी उहो अनाउंस था कनि, जंहिंमें इंस्ट्रेटजी कैंसिल करणु आहे हमला मुल्कनि जा ईअं नथो थी। इहो मेन्यू ऑलरेडी पियो हुयो उन्हनि वटि किथे में। वॉट दे नीडेड वॉज एन एलिबाई, हिकिड़ो उनखे उनजो हिकिड़ो जवाज़ खपंदो हो। सो अनफॉर्चुनेटली जिते त असांखे तमामु घणो अफ़सोस पियो थिए हिकु क़ीमती जानियूं ॾियूं आहिनि हिन पहलगाम वाक़े में, जिन ते असांखे अफ़सोस आहे सभिनी खे, सॼी क़ौम खे, ऐं असां इज़हार बि प्राइम मिनिस्टर साहब कयो आहे। सो लेकिन अनफॉर्चुनेटली जॾहिं अहिड़ी इंसानी क़ज़िये खे जेकॾहिं सियासी मक़ासद लाइ इस्तेमालु कयो वञे त इन खां वधीक ॿी अफ़सोसनाक ॻाल्हि ॿी कान्हे का। ॿियो इम्पोर्टेंट इन वाक़े जे हवाले सां पहिरियों कमु छा कयो आहे मोदी साहब, वञी बिहार में जेको इलेक्शन जो जलसो आहे उते सॼो कुझु चैलेंज बि कयो अथसि पाकिस्तान खे, पंहिंजा जेके पॉलिसी स्टेटमेंट बि ॾिनी अथसि। तो हिकु लिहाज़ सां इहो सॼो जेको वाक़ियो आहे सो डोमेस्टिकली पॉलिटिकली मोटिवेटेड लॻे थो पियो। इन में इहे ॻाल्हियूं कंहिं ॿिए तरफ़ इशारो कनि पियूं थियूं, इहे के ॿिया खेल जेके खेॾा पिया वञनि पाकिस्तान सां बि ऐं हिंदुस्तान सां बज़ार ख़ुदि ऐं हिंदुस्तान जी आवाम सां, ऐं इहा जेका असां इंटरनेशनल सम्झणु घुरिजे त वाए। ऐं ॿियो जेको लॉजिकल क्वेश्चन आहे जेको हाणे हिंदुस्तान में उहो थिए पियो त हाउ इट इज़ पॉसिबल त 600 मिलियन जेके हिंदूज़ आहिनि दे आर अंडर थ्रेट ऑफ ए टाइनी कम्युनिटी ऑफ मुस्लिम्स। ग़लति, टोटली ग़लति, इलॉजिकल। हीअ जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त ही एक्सटेंशन आहे इस्लामोफोबिया जी, प्रोफाइलिंग जी, जंहिंमें पाकिस्तान बि, कश्मीरी बि, मुसलमान बि सभु जेके आहिनि टेररिस्ट आहिनि इन्हनि जे किताबनि में। सो आई थिंक इट्स अ एट्रॉशियस रिएक्शन ऑफ अ रैशनल country, rational community, rational society. I wish this should not happen, but that's how the fate of this South Asia is. जेको असां घणनि सालनि खां वठी इन ॻाल्हि ते आहे त सभ खां घणा ग़रीब जेके आहिनि से हिंदुस्तान में बि रहनि था, पाकिस्तान में बि रहनि था, गुरबत सां विढ़ूं, जहालत सां विढ़ूं, बीमारियुनि सां विढ़ूं। ही पंहिंजे पाण में असांखे एग्रेशन जे इन हिकिड़े जंग जी में धिकणु चाहिनि था सॼे साउथ एशिया खे। कीअं था ॾिसो राति जो देरि सां वफ़ाक़ी वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस, हींअर बि नाइब वज़ीर आज़म DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस 2 ॾींहं पहिरियां DGISPR ॿुधायो। सो ओवरऑल जेका सूरत हाल आहे उहा त ॾाढी ख़तरनाक पई नज़र अचे। ज़ाहिर आहे असीं सभु सम्झूं था त जंग का मज़ाक त कोन्हे का, ऐं ॿई एटमी पावर रखंदड़ मुल्क आहिनि, पाड़ेसरी मुल्क आहिनि, ख़िते जी सूरत हाल अव्हांजे साम्हूं आहे। सो सूरत हाल केॾांहुं वेंदे नज़र अचे पई अव्हांखे, ख़ासि तौर ते जीअं असां 2019 में ॾिठोसीं हिकिड़ी महदूद कार्रवाई कई, भारत ऐं पाकिस्तान जो भरपूर जवाबु ॾिनो। सो हींअर बि का महदूद लेवल जी कार्रवाई कंदा पंहिंजे माण्हुनि खे मुतमिन करण लाइ, का सर्जिकल स्ट्राइक थींदी या छा सूरत हाल थी सघे थी? बलोच साहब, अव्हांजे तजुर्बे जो बुनियाद ते अव्हांखे छा थो नज़र अचे त भारत कहिड़ी कार्रवाई करे सघे थो? न ॾिसो, जेको मैसेजिस अचनि पिया उतां त हिन दफ़ा जेकॾहिं कार्रवाई थी ऐं करणु चाहींदा त दे माइट लिटरली पंहिंजी साइज़ खां, पंहिंजे वित खां वधीक वधंदा। ऐं उनजो नुक़सानु इहो थींदो त जेकॾहिं हू कार्रवाई कनि था सिर्फ़ु पंहिंजे कंहिं मिलिटेंट जेके सेगमेंट ऑफ सोसाइटी खे ख़ुशि करण जे लाइ, त पोइ हू खणंदा, छाकाणि जो ख़ितो आहे, ॿई जेके पावर आहे। सो एनीथिंग कैन हैपन। इहा हिकिड़ी ॾाढी ॻाल्हि आहे। असांजे रहनुमान बि इहो कयो आहे वाज़े, उन में जेके हुकूमत में आहिनि रहनुमा उन्हनि बि कयो आहे, ऐं जेके न आहिनि हुकूमत में सियासी रहनुमा उन्हनि बि कयो आहे त
सॼी क़ौम जेका आहे सा बीठी आहे हिफ़ाज़त जे लाइ, पंहिंजी सॼी क़ौम मुल्क आहे, ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का एग्रेशन थिए थी त उनजो जवाब ॾिनो वेंदो। ऐं मां कोन थो सम्झां त उनमें का बेहिमती कई वेंदी या को सोच वीचार उन लिहाज़ सां को डिफेंसिव पोस्चर खयो वेंदो। आई थिंक इट विल बी बोथ द साइड सीम्स टू बी काफ़ी सिचुएशन जेका हिन वक़्तु ॾाढी टेंशन में आहे, लेकिन उनमें इहा कई वञे थी त के दोस्त मुल्क के सेक्रेटरी जनरल या ॿियूं जेके धुरियूं आहिनि से विच में अचनि ऐं टेम्पर्स खे डाउन करे कनि, वरना ॾाढो नुक़सानु थियण वारो आहे। जी सही।